नाज़िम इर्तिकाज़ में 8 महीना अॻु माल जे वापारी अब्दुल शकूर बंगलाणी खे मुबैना ज़हर ॾेई मारण जे इल्ज़ाम बाद अदालती हुकुम ते संदसि ख़बरकुशाई कई पई वञे। अपडेट मालूम कयो त अली नवाज़ टेवाल खां जी अली नवाज़। जी बिल्कुल 8 महीना अॻु मीरपुर खास में अज़ीज़न दे जिंदड़ प्रवासी माल के व्यापारी 3 ॿारनि जो पीउ अब्दुल शकूर बंगलानी के मुबीना ज़हर ॾेई मारण के इल्ज़ाम खां पोइ संदसि भाउ अब्दुल गफूर बंगलानी के सेशन जज सांगड़ की दरख़्वास्त ते पेरी मेडिकल नवाब शाह बोर्ड चेयरमैन मेडिकल ऑफिसर सोरा कुंबलो सां गॾु संदसि मेडिकल टीम मजिस्ट्रेट सिविल जज शदापुर आसिफ चार की मौजूदगी में शदापुर के माई सोनी कब्रस्तान में कब्र कशाई कई पई वञे। संदसि भाउ अब्दुल गफार बंगलानी मूजिब 8 महीना अॻु भाउ माल के व्यापार जा पैसा वठण लाइ यूसुफ बंगलानी नासिर बंगलानी वारनि ॾे वियो, जिन खेसि मानी में खाधे में दौरान ज़हर ॾिनो आहे, जैसे मेडिकल टीम कब्रस्तान पहुती है। इल्ज़ाम आयो है त भाउ जा पैसा फबाइण लाइ खेसि ज़हर ॾिनो वियो आहे। ओॾा पुलिस मूजिब मेडिकल रिपोर्ट बैदि केस दाख़िल करे वधीक जांच कई पई वञे। अली नवाज़ जी मेहरबानी अपडेट खां आगाह करण जे लाइ।